ॻाल्हियूं पेट वरनि में वधी वण थियूं, परसी मुंहुं न कयूं, गोशे पिरी न गॾिया। अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद। शाह साईं फरमाए थो त जेके ॻाल्हियूं हूं जेके पिरीअ सां करनियूं हूं, जेके महबूब सां करनियूं हूं, उहे पेट जे वरनि में एतिरियूं थी वियूं आहिनि जीअं सले मां फुटी वण थींदो आहे, ईअं उहे ॻाल्हियूं जझियूं थी वियूं आहिनि ऐं उहे मूं पिरी सां सलिया बि न आहिनि। पिरी खां सवाइ कंहिंसां न सलिया आहिनि, परसी मूं न कयूं, ॿिए कंहिंसां उहे ॻाल्हियूं न आहिनि कयूं, न आहिनि सलियूं। ऐं पिरी मूंखे अकेलाई में न आहिनि मिलिया। सो अगरि पिरी मिली पवनि, अगरि महबूब मिली पवनि त उन्हनि सां इहे ॻाल्हियूं सलिजनि। के इंसान हूंदा आहिनि जेके पंहिंजूं ॻाल्हियूं, ॻुझ जूं ॻाल्हियूं आम माण्हुनि सां न आहिनि सलींदा। जेके पिरी हूंदा आहिनि, जेके उन्हनि जा वेझा दोस्त हूंदा आहिनि, सिर्फ़ु उन्हनि सां ई सलींदा आहिनि जॾहिं उन्हनि खां परे हुजनि, कंहिं कम सां गे, कंहिं रोज़गार सां गे, कंहिं मजबूरी त पोइ उहे उन्हनि जे पेट में, उन्हनि जे ज़हननि में ॻाल्हियूं वधी वण थी वेंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे सलण वारो को माण्हू न हूंदो आहे अकेलाई में, त ही उन्हनि जी ॻाल्हि आहे। सो शाह साईं चए थो त ॻाल्हियूं सलण खां सवाइ बि इंसान खे सुकून नथो अचे। को महबूब माण्हू, को दोस्त माण्हू अहिड़ो को हुजे जंहिंसां ॻाल्हियूं ज़रूरु सलिजनि।